इन वक्त असी मौजूद आयूँ कंदकोट भरसा खैरशाह रोड है जो गुजरियल 10-15 सालन का वठी खस्ता हाली जो शिकार है। अचो तो आवाम को पुछा क्यों था उन जो चवण है। तो यो हालत आ केर बुधण वारो ना है। ये रोड सफ़ा बेकार थी वो मानू तंग थियन था मरीसाणा 10 मिनट वारो सफ़र कलाक थे तो मेहरबानी करे रोड के कोशिश करे ठाराए। रोड खस्ता हाली जो शिकार है असां आला अमलदारन के चऊं था गुजारिश कयूं था असां के रोड ठाराए देन वोट वठण उन माल ईअं ईंदा आहिनि बस तव्हां वोट ॾियो तव्हांजो हर कमु कंदासीं। हाणे 10-15 सालनि खां वठी रोड जो इहो हाल था रोड असांखे ठाराए ॾियो। रोड के आया पत्थर मत्थर रही करे हलिया विया बस ठातो न सॼो रोड सॼो ख़राब लॻो पियो आहे ईअं बस पत्थर हारे करे हलिया विया ऑफिस वारा करे सॼा नथा गरीब गुरबो ईअं ज़लील थिए थो सारी पापड़ थी विया बाबा काॾे वञो मिसकीन माण्हू अलाह के पारत आहे बाबा ॿियो ख़ैर बाबा हे नथो ठाहे ठेकेदार अकबर ख़ान खाए थो वञे छा कयूं 15 सालन खां वठी ख़राब आहे बीमारी से टाइम लगे तो रस्तो बंद आहे वहेलण में हूँ मजबूरी आहे बस अल्लाह भलो करे। हाणे तव्हां वॾा हो तव्हां जहिड़ो तो ट्रैक्टर के भी वॾो टाइम थियो आहे हले थो रस्तो ख़राब आहे मजबूरी आहे छा कयूं। निकिरी पिया असांजो हाँ निकिरी पियो इन झाकनि में एॾो तकलीफ़ आहे हद खां वधीक ॿुधई वॾो टाइम थी वियो आहे रोड न ठहियो आहे तक़रीबन ईअं सम्झ 10 साल थी विया आहिनि। हा 8 साल बाक़ी रेड़े वरिते थिया आहिनि इहो हलाईंदो पियो आहियां इहो दर्द खाईंदो पियो आहियां चऊं था रोड ठाहे मिले। रोड जो कम नथो हले असां MP MNA के अर्ज़ था कयूं असांजो रोड जो कम थी वञे। असां गरीब माण्हू काॾे वञूं न गाॾी हले तो न सवारी हले तो असां मजबूर ज़लील थी वियासीं न को बिजली आहे न को अहिड़ो रोड आहे रस्तो आहे असां काॾे वञूं। हिन खे घटि में घटि 8-10 साल थी विया आहिनि रोड जो कमु नथो हले ठेकेदार पैसा वठी खाई करे रोड जो कमु असुलु करनि काशे नथा असां काॾे वञूं मजबूरूं कंहिंखे था ॾियूं। जी सर खैरशाह रोड जो है मुसलसल केतरी सालन का रोड जो शिकार है। इतने जेके भी हुकुमरान अचन था वोट वठण जे लाइ उते वोटन जे टाइम वायदा करे वेंदा तव्हांखे रोड ॾींदासीं रस्ता ॾींदासीं स्कूल ॾींदासीं ॿियो त ठहियो आहे पर असांखे रोड ई ठही नथो मिले। हितां जेको मरीज़ आहे उहो अस्पताल ताईं नथो पहुचे शागिर्द टाइम ताईं स्कूल नथा पहुचनि ऐं केतिरा ई भेरा असां नुमाइंदनि खे अर्ज़ु करे चुका आहियूं बाबा रोड ठाराए ॾियो ऐं कई वाइदा करे विया आहिनि उन वाइदनि ते अमल को बि न थियो आहे। हाणे पाण तव्हां ॾिसो था रोड जो हालत ख़राबु आहे इंतिहाई ख़राबु आहे। असां रेड़ा हलायूं था सॼो ॾींहुं 500 कमायूं था जेकॾहिं असां 5 चकर ॾियूं था हितां त असांजो टूप ई ख़तमु थी थो वञे ऐं पंचर कढायूं था 1 चकर पंचर कढायूं था ॿियो चकर टूप मटायूं था 500 जो टूप आहे। महांगाई जो दौर हले थो तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो हिते बिल्कुलु रोड जो निज़ाम तबाह लॻो पियो आहे। असां चूंडियल नुमाइंदनि खे बस वारनि खे अपील कंदासीं त असांखे रोड ठाराए ॾिनो वञे महिरबानी। में ठहण वारो केर बि न आहे पिया हे रोड सॼा पैसा ठीकु आहे खणंदो पिया उहा पैसा खणंदो पिया रोड वेझे केर बि न ईंदो पिया 5-10-20 साल थी विया आहिनि रोड में 20 साल कोन अञा मथे थी वियो आहे न ईंदो पिया केर बि न थियो आहे कमु अचण वॾो तकलीफ़ आहे गाॾियुनि खे तकलीफ़ आहे ट्रैक्टर खे मोटरसाइकिल वॾो तकलीफ़ आहे वाह हा उहो त न कंदो पिया न कमु हा हुकूमत में कमु न कंदो पिया पैसा खाईंदो पिया कोई कीअं ख़बर न आहे वधीक असां चवनि था भई रोड ठाहे असांखे ॾे कमु हलाए न कंदो पिया त कमु छा कयूं असां ग़रीब हा न मिसकिन ऑफिसरां गरीब के रस्तो कोन है दग कोन है बार बच्चा वैर में असां पाण वैर में वरी महिरबानी कयूं। रोड करेगा वठी खस्ता हाल जो शिकार है घणनि सालनि खां वठी मज़ीद वॾा साल थिया आहिनि 8-9-10 सालनि खां मथे आहे न थियो न कमु हुजे त छो असां जंगली रोडूं हाईंदियूं असां रुकिया असां थियूं था दग कोन है वैरान तकलीफ़ आहे साईं झाको आहे परे वॾा झाको आहे दग कोन है
हिते जेको ज़िले जा MLA MP आहिनि उन्हनि खां तव्हां छा मुतालबो कयो था, इन्हनि खे छा चवणु चाहियो था? असां चऊं था बसि असांखे रस्तो ठाहे महिरबानी कयो, असां ग़रीब आहियूं, हो उन्हनि खे अलाए छा मर्ज़ आहे। अस्सलाम वालेकुम। जीअं त आहे असांजा रोड रस्ता आहिनि, बीमारी आहिनि, मजबूरी आहिनि, छा आहिनि, तकलीफ़ आहिनि, इन जे करे असां आज़ार में आहियूं। असां ॾाढो ॾुखियो तकलीफ़ में आहियूं, छो त इन जे रोड जे करे असांजो 20 मिंटनि जो सफ़र 3 कलाक 4 कलाक मरीज़ बीमार थी वञे, उन खे छा मसइलो थी वञे, पोइ कीअं असांजो थी हाणे। महिरबानी करे बड़ाए महिरबानी इहो असांजो रोड जो मसइलो हल करायो, महिरबानी। स्कूल में जेका ॿार आहिनि छा आहिनि उहे ॾाढे तकलीफ़ में हिते ईंदा आहिनि, ॾाढे हिते किथे असांजो ॻोठु किथे कंदकोट 2 मिंट जो आहे, ईअं 3 कलाक थियनि था। सफ़ा मजबूरी आहे, सफ़ा तंग आहे असांखे। तालीम असांखे न आहे, तालीम असांजो पोइनो पइजी वियो, छो त हिते स्कूल बि न आहे, रोड बि न आहे, को सहूलियत न आहे, को शोर न आहे, को ईअं न आहे। असांजी महिरबानी करे असांजो रोड ठाहे, महिरबानी। असां अर्ज़ु गुज़ार आहियूं त असांजो 20 सालनि खां वठी हे रोड ख़तमु आहे। तव्हां अची ॾिसो, जेके बि असांजा आहिनि MLA MP मिनिस्टर आहिनि, असांजा नंढड़ा स्कूल नथा पुॼी सघनि, उते मार खाइनि था, ऐं असांजी डिलीवरियुनि जी केसुनि जो मसइलो आहे। असांजे जेके ॿार आहिनि रस्ते में वफ़ात करे वञनि था, तमामु तकलीफ़ आहे। जेको 20 मिंटनि जो पंधु आहे उहो घंटो लॻी वञे थो। असां अर्ज़ु कयूं था पंहिंजे पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं पंहिंजो DC साहिबु, जेके बि ज़िले जा ऑफिसर, असां उन्हनि खे अर्ज़ु गुज़ारिश कयूं था, अल्लाह जे वास्ते पंहिंजे प्यारनि जे वास्ते असांखे रोड तामीर कराए ॾियो। हे तक़रीबन साईं 30 सालनि खां वठी असांजी एज थी वई आहे, 30 साल। असांजा अबे ॾाॾे वारा बि चवंदा आहिनि हे रोड कॾहिं बि न ठहियो आहे। असां इहो ई अर्ज़ु कयूं था त असांजो हाल मथे ताईं पहुचायो। शुक्र। जी नाज़रीन, जीअं त हितां जे माण्हुनि जो, मक़ामी माण्हुनि जो इहो ई चवणु हुयो त गुज़िरियल 15 सालनि खां वठी जेको आहे त हिन रोड जो जेको ख़ैरशाह रोड आहे, कंदकोट खां वठी करे बलोचिस्तान ताईं जेको आहे त हे रोड वञे थो। हितां तक़रीबन रोज़ हज़ारे गाॾियूं जेके आहिनि त हिते गुज़रनि थियूं, उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ आहे। हिननि आला अमलदारनि खां इहो ई मुतालबो कयो आहे त असांखे फिलफोर रोड फ़राहम कई वञे। नाज़रीन, वधीक तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिते जेको आहे त जेके स्कूल जे लाइ सुबुह जो टाइम ॿार ॻोठनि खां निकिरी करे कंदकोट में अचनि था, उन्हनि जो जेको 15 मिंटनि जो सफ़र आहे, उहो 15 मिंटनि जो सफ़र तक़रीबन कलाक ऐं 1.5 कलाक ताईं थी वञे थो, सिर्फ़ु हिन रोड जे करे। ऐं इस्पतालनि में जेके मरीज़ खणी था वञनि, जेको साॻियो ई टाइम आहे, जेको आहे 1/2 कलाक जो जेको सफ़र हूंदो आहे उहो कलाक 1.5 कलाक में थी थो वञे। हिते मक़ामी माण्हुनि जो इहो चवणु हुयो त असांजो जेको आहे असांखे रोड फ़राहम कई वञे, जीअं असां पुरसुकून ज़िंदगी गुज़ारे सघूं। कैमरामैन टीम सां गॾु इशफाक बंगवार, सोच TV, कंदकोट। सब्सक्राइब कयो अमांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.